नमस्कार दोस्तों, मैं चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। पाण भाजपा में ही रहण जो नितिन पटेल कयो खुलासो। गुजरात जा नायाब मुख्यमंत्री नितिन पटेल भाजपा के त्याग करे रहण जो मैसेज सोशल मीडिया में वायरल थियण ते नितिन पटेल पाण भाजपा में हुअण जो खुलासो करण ते विवाद जो अंत आयो हुओ। जामनगर में औरत ते बलात्कार थियण ते पुलिस जी जांच। जामनगर में एक औरत ते हुन जे पिता जे दोस्त ही बलात्कार करण जी फरियाद थियण सां पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। अहमदाबाद जी सिविल हॉस्पिटल में डॉक्टरन कई हड़ताल। अहमदाबाद जी सिविल हॉस्पिटल में केतरन बदमाशन डॉक्टर ते हुमलो करण ते गुस्से में आयल डॉक्टरन हड़ताल ते वनी कम बंद करे छडियो हुओ।
छोटा उदयपुर में घर में ट्रक घुसी वेंदे 3 जी थी मौत। छोटा उदयपुर जे बारिया रोड ते एक ट्रक रोड जे साइड में आयल घर में घुसी वेंदे घर में रहियल 3 ॼणनि जी मौत थींदे गमगीनी छाइजी वई आहे। पालनपुर में हुमलो थियण जी खोटी फरियाद करण जो आक्षेप। पालनपुर में एक दलित जुवान पाण ते हुमलो थियण जी फरियाद करण ते पुलिस जी तहकीकात में जुवान जे परिवार ही हीअ फरियाद खोटी हुअण जो पर्दाफाश कयो हुओ। अहमदाबाद जे हुक्का बार में पुलिस जी छापामारी। अहमदाबाद जे सिंधु भवन रोड ते आयल हुक्का बार में पुलिस छापेमारी करे हुक्को पी रहियल औरतुनि सहित 5 खे गिरफ्तार कयो हुओ। भावनगर में महिला तलाटीअ ते थियो हुमलो। भावनगर जे तलाजा पासे ऑफिस में वेठल महिला तलाटीअ ते एक माथाभारे जुवान हुमलो करे ऑफिस में पूरे छॾण ते पुलिस एक्शन में आई आहे।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल जी वरती मुलाकात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल जी मुलाकात लाइ वेंदे उतां जी मुख्यमंत्री ममता बनर्जी मोदी जो स्वागत कयो हुओ। गुजरात में माण्हुनि खे गर्मीअ खां मिली थोड़ी राहत। गुजरात में 2 ॾींहनि खां थोड़ा बादल छाइण ते गर्मी घटी वञण ते माण्हुनि भी गर्मीअ खां थोड़ी राहत वरिती आहे। भावनगर में जमीन लाइ धरना ते वेठल माण्हू जी थी मौत। भावनगर जे वल्लभीपुर में सरकारी जमीन वठण लाइ धरना ते वेठल कुर्मीअ जी मौत थींदे सरकार पारां कुर्मियुनि खे जमीन ॾियण में आई हुई। तलाजा पासे बस जे पुठियां ट्रक घुसंदे 2 जी थी मौत। भावनगर जिले जे तलाजा पासे बस जे पुठियां हिकु ट्रक घुसी वञण ते बस में वेठल 2 पैसेंजरनि जी मौत थी हुई। कच्छ में 200 कार्यकरनि कयो NSUI जो त्याग। कच्छ में NSUI जे 200 कार्यकरनि राज़ीनामा ॾियण ते कांग्रेस जो आंतरिक झगड़ो पिणु ॿाहिरि आयो आहे।
कच्छ जे डीडीओ पारां मुलाज़िमनि सां कई वई चर्चा। कच्छ जे ज़िला विकास अधिकारीअ ज़िले पंचायत विभाग जे मुलाज़िमनि सां मीटिंग करे चर्चा विचारणा कई हुई। सरकारी अमलदारी आरटीओ कायदनि जो कनि था भंग। कच्छ में सरकारी अमलदार ही सरकारी वाहननि में आरटीओ जे कायदनि जो भंग करे रहिया हुअण जूं अनेक फरियादूं मिली रहियूं आहिनि। भुज पालिका नालनि जी कम जी सफ़ाईअ में बिल्कुलु ज़ीरो। चौमासो शुरू थियण जी तयारीअ में आहे, तॾहिं भुज में नालनि जी सफ़ाई न थियण ते चौमासे में बरसात जो पाणी भरिजे इहो मञण में अची रहियो आहे। कच्छ में गर्मी रहण ते माण्हू आहिनि परेशान। कच्छ में अञा बि गर्मी वधी रहण ते कच्छ जी प्रजा गर्मीअ जे करे परेशानीअ जो सामनो करे रही आहे। कच्छ में खनीज जी चोरियुनि जी फरियादुनि में इजाफ़ो। कच्छ जे केतिरनि ॻोठनि मां बदमाश खनीज चोरी करे रहिया हुअण जी फरियादुनि में इजाफ़ो थियण ते सरकार पारां जांच शुरू करण में आई आहे। भावनगर में साइंस म्यूज़ियम जो थियो ख़ातमुहूर्त। भावनगर जे नारी ॻोठ में सरकार पारां 80 करोड़नि में ठाहिण में ईंदड़ साइंस म्यूज़ियम जो ख़ातमुहूर्त करण में आयो हुओ। कच्छ में बलात्कारीअ खे मिली 10 सालनि जी सज़ा। कच्छ जे जामथरा ॻोठ में 12 सालनि जी नाबालिग नीगरीअ खे अगवा करे हुन सां दुष्कर्म कंदड़ जुवान खे भुज जी कोर्ट 10 सालनि जी क़ैद ऐं 20,000 जो दंड कयो आहे। अल्ट्राट्रैक कंपनीअ खे 2.5 करोड़नि जो थियो दंड। कच्छ जे अबड़ासा में आयल अल्ट्राट्रैक कंपनीअ खे गुजरात जे खाण खनीज विभाग पारां 2.5 करोड़नि जो दंड कयो वियो आहे।
बचाऊ पासे एक्सीडेंट में ॿिनि जी थी मौत। बचाऊ पासे ट्रेलर ऐं कंटेनरनि जे विच में एक्सीडेंट थियण सां ट्रेलर में बाहि लॻण जे करे उन में वेठल ड्राइवर ऐं कंडक्टर जी मौत थी हुई। अंजार में शराब भरियल बुलेरो थी ज़ब्त। कच्छ जे अंजार में पुलिस पारां थी रहियल जांच में एक बुलेरो में 2 लखनि जी शराब मिलण ते पुलिस उहा ज़ब्त करे ड्राइवर के गिरफ्तार कयो हुओ। कच्छ में नींगरीअ नस कटे आत्महत्या जी कई कोशिश। कच्छ में पिता पंहिंजी धीअ खे एंड्रॉइड फोन वठी ॾियण जी न कंदे गुस्से में आयल धीअ ब्लेड सां शरीर जी नस कटे करे आत्महत्या जी कोशिश कई हुई। फसल जा बिज विकिरण वारनि ते छापेमारी। कच्छ में फसल जा नकली बिज विकिरण में अची रहिया हुअण जी फरियाद ते सरकार पारां बिज विकिरण वारनि ते छापेमारी करे जांच शुरू कई वई आहे। ट्रक एसोसिएशन पारां भाड़नि में कयो वियो इजाफ़ो। डीज़ल जा अघ हिकदम वधी रहिया हुअण ते ट्रक एसोसिएशन पारां ट्रांसपोर्टेशन जे भाड़नि में पिण इजाफ़ो कयो वियो आहे। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबदाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।